नहमदु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मसाइल इत्काफ़ जे सिलसिले जो दर्स अॼु बि थी रहियो आहे। इत्काफ़ जे मसाइल जे सिलसिले में अॼु पहिरियों मसाइल आहिनि जेके मसनून इत्काफ़ सां ताल्लुक़ रखनि था। इन सिलसिले में इहा बुनियादी ॻाल्हि आहे त मसनून इत्काफ़ में रोज़ो थींदो ई थींदो आहे, इन करे रोज़ो शर्त करण जी ज़रूरत न हूंदी आहे। रमज़ानुल मुबारक जे आख़िरी 10 ॾींहंनि जो इत्काफ़ सुन्नत मुअक्कदा वाजिब जे क़रीब आहे। इहो 20 तारीख़ जे शाम सिज लहण जे वक़्त खां शुरू थी वेंदो आहे। सिज लहण खां पहिरियों इत्काफ़ जे इरादे सां मस्जिद में दाख़िल थियणु ज़रूरी हूंदो आहे ऐं ईद जो चंड ख़्वाह 29 हुजे या 30 हुजे, नज़र अचण सां इत्काफ़ ख़तम थी वेंदो आहे। ऐं इत्काफ़ इहो मसनून हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशा पाबंदी सां कंदा हुया। इत्काफ़ सुन्नत मुअक्कदा अलल किफ़ाया आहे, यानी महल्ले या बस्ती जे बाज़ माण्हुनि करे वरितो त समूरनि जे ज़िम्मे मां अदा थी वेंदो, ऐं जेकर कोई बि इत्काफ़ न कंदो त उन जो वबाल ऐं गुनाह सॼे महल्ले वारनि ते, सॼे बस्ती वारनि ते थींदो। का वॾी बस्ती या शहर जंहिंमें हिक खां वधीक महल्ला आहिनि त हर महल्ले वारनि ते अशरा अखीरा जो इत्काफ़ सुन्नत मुअक्कदा आहे। लिहाज़ा वॾी बस्ती या शहर जे हिक महल्ले जा इत्काफ़ ॿिए महल्ले वारनि जे लाइ काफ़ी न थींदो। जंहिं महल्ले या जंहिं ॻोठ में इत्काफ़ कयो थो वञे उन बस्ती या ॻोठ वारनि जो सुन्नत किफ़ाया अदा थी वेंदो, ख़्वाह इत्काफ़ करण वारे कंहिं ॿिए महल्ले खां अची करे या ॿिए बस्ती खां अची करे इत्काफ़ कयो हुजे। ॿियो मसइलो आहे त इत्काफ़ जेकॾहिं टुटी पए त उन जे मुतलिक़ शरई हुकुम छा आहे। रमज़ानुल मुबारक जे आख़िरी अशरे जो इत्काफ़ टुटी वञण खां पोइ मस्जिद खां ॿाहिरि निकिरणु ज़रूरी नाहे, बल्कि आख़िरी अशरे जे बाक़ी ॾींहंनि में नफ़िल इत्काफ़ जी नियत सां बि इत्काफ़ खे जारी रखी सघिजे थो ऐं जेकॾहिं चाहे क़ज़ा जी नियत सां ॿीहर इत्काफ़ में वेही सघे थो। ऐं मोतकिफ़ खे इत्काफ़ में वेहण खां पहिरियों इहो मालूम करणु ज़रूरी आहे त उहो वाजिब इत्काफ़ में वेहे थो या मसनून इत्काफ़ में वेहे थो या मुस्तहब ऐं नफ़ली इत्काफ़ में वेहे थो, त इन जे लाइ इहो ज़रूरी शइ आहे। ॿियो मसइलो आहे त मोतकिफ़ औरत जे मुतलिक़ जेकॾहिं का औरत खे इत्काफ़ जी हालत में हैज़ या निफ़ास अची थो वञे त इत्काफ़ छॾे ॾींदी, उन हालत में इत्काफ़ दुरुस्त न थींदो, लेकिन पाक थियण खां पोइ हिकु ॾींहं जी क़ज़ा करणु ज़रूरी आहे। ऐं जेकॾहिं इहा क़ज़ा रमज़ान जे ॾींहंनि में ई कई त रमज़ान जो रोज़ो काफ़ी थी वेंदो। जेकॾहिं रमज़ानुल मुबारक खां पोइ क़ज़ा कंदी त उन ॾींहुं रोज़ो रखणु लाज़मी थी पवंदो। ऐं इत्काफ़ वाजिब जो हुकुम, इत्काफ़ वाजिब जो हुकुम हीअ आहे त उन जो अदा करणु वाजिब आहे ऐं छॾणु गुनाह आहे। जीअं कई माण्हू चयो त 3 ॾींहंनि जे इत्काफ़ जी बास बासियां थो, या चई त जेकॾहिं मुंहिंजो फलाणो कमु थी वियो त मां 3 ॾींहंनि जो इत्काफ़ कंदुमि, ऐं उन सूरतुनि में उन ते इत्काफ़ वाजिब थी वेंदो। अलबत्ता ॿी सूरत में कमु थी वञण खां पोइ वाजिब थी वेंदो। इत्काफ़ वाजिब जे लाइ रोज़ो शर्त आहे। वाजिब इत्काफ़ जे लाइ रोज़ो शर्त आहे। रोज़े खां सवाइ वाजिब इत्काफ़ दुरुस्त न थींदो। ऐं जेकॾहिं कहीं बास बासी त इत्काफ़ अदा कंदो मगर रोज़ो न रखंदो त उन जो वाजिब इत्काफ़ अदा न थींदो, ॿीहर रोज़े सां इत्काफ़ करणु उन ते लाज़मी थी पवंदो। ऐं जेकॾहिं कई रोज़े खां सवाइ इत्काफ़ जी बास बासी
मसलन हीअं चई त मुंहिंजे ज़िम्मे में रोज़े खां सवाइ हिकिड़े महीने जो एतिकाफ़ लाज़िम आहे, तॾहिं बि उन ते रोज़नि सां हिकिड़े महीने जो एतिकाफ़ करणु वाजिब थी पवंदो। आख़िरी हिकु ॿ मसइला आहिनि। शहर जे सिर्फ़ हिकिड़े मस्जिद में एतिकाफ़ करण सां पूरे शहर वारनि जे तरफ़ां सुन्नत किफ़ाया अदा न थींदी। जहिड़ी तरह महले जे हर मस्जिद में तरावीह जी जमात क़ाइमु करे सुन्नत किफ़ाया अदा कई थी वञे, अहिड़ी तरह हर मस्जिद में एतिकाफ़ जे लाइ वेहण बि सुन्नत किफ़ाया आहे। ऐं क़ुरान शरीफ़ जी आयत मां व अंतुम आकिफ़ून फिल मसाजिद मां साबित थिए थो त एतिकाफ़ हर मस्जिद में थी सघे थो। हे कुझु एतिकाफ़ जा बुनियादी ऐं ज़रूरी मसाइल हुया। असांखे घुर्जे पाण बि ॿुधूं, ॿियनि ताईं बि इहो पहुचायूं, ताकी असां दीन वतीन शरीयत मुतहरा जा मसाइल सिखी करे उन ते अमल करे सघूं।